नाज़रीन, खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली जो बजट सेशन हंगामे जे वर चढ़ी वियो। मेंबरनि ऐवान खे मच्छी मार्केट बणाई छॾियो। स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस जारी आहे। MQM जे मेंबरनि ॿिए ॾींहुं बि ऐवान में सख़्तु एहतजाज कयो। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि बैनर खणी कूड़ आहे बजट सॼी कूड़ आहे जा नारा हंया। MQM मेंबरनि बैनर खणी स्पीकर डाइस जो घेराव कयो ऐं सख़्तु नारेबाज़ी कई। PPMPA शाहीना शेर अली ॻाल्हाईंदे चयो त MQM जी ड्रामेबाज़ी हाणे न हलंदी। कराची ऐं सिंध जो ड्रामो न हलंदो। कराची सिंध जी राजधानी आहे। ऐवान में शहरियार शहर जी तकरीर दौरान PTI मेंबरनि सख़्तु गोड़ कयो ऐं स्पीकर डाइस आॾो पट ते वेही लोटा लोटा जा नारा हंया। MP नंद कुमार ॻाल्हाईंदे चयो त छा असीं बंगाली आहियूं जो तरक़ियाती स्कीमूं न पयूं ॾिनियूं वञनि। बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हा त असां सां अहिड़ो हशर न थिए हा। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर खे अपडेट करे रहिया आहियूं त सिंध असेंबली जो बजट सेशन हंगामे जे वर चढ़ी वियो। मेंबरनि ऐवान खे मच्छी मार्केट बणाए छॾियो। स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस जारी आहे। MQM जे मेंबरनि ॿिए ॾींहुं बि ऐवान में सख़्तु एहतजाज कयो। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि बैनर खणी कूड़ आहे बजट सॼी कूड़ आहे जा नारा हंया। MQM मेंबरनि बैनर खणी स्पीकर डाइस जो घेराव कयो ऐं सख़्तु नारेबाज़ी कई। PPMPA शाहीना शेर अली ॻाल्हाईंदे चयो त MQM जी ड्रामेबाज़ी हाणे न हलंदी। कराची ऐं सिंध जो ड्रामो न हलंदो। कराची सिंध जी राजधानी आहे। ऐवान में शहरियार शहर जी तकरीर दौरान PTI मेंबरनि सख़्तु गोड़ कयो ऐं स्पीकर डाइस आॾो पट ते वेही लोटा लोटा जा नारा हंया। MP नंद कुमार ॻाल्हाईंदे चयो त छा असीं बंगाली आहियूं जो तरक़ियाती स्कीमूं न पयूं ॾिनियूं वञनि। बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हा त असां सां अहिड़ो हशर न थिए हा।